وازواجه اجمعین برحمتک یا ارحم الراحمین۔ بھلارے پروگرام میں اللہ تعالیٰ تمہیں اساں کے اچھن جی سعادت نصیب فرمایا۔ اجو کے دور میں ہیڑن پروگرامن میں شرکت آئی اللہ جی کرم نوازیا، جن کے گھریں وہ آیو، جترو وقت گھریں اوترو وقت رہو، کو پانجے کمکار سان چوندو تے یار جلسو تو ہوئے عالم ہویا پر مکھے مجبوری تھی پہ کم سان۔ اللہ تعالیٰ تمہیں اساں کے کمن کا فارغ کرے ہن بھلاری محفل میں آندو عالمن بزرگن کو ہن محفل جوں بار بار تمہیں گالیاں بدند آئیو تو انسان سان گڈ اللہ جا فرشتہ بھی قرآن پاک واری محفل میں شریک تھی نا، وری آخری اختتامی دعا کا پو واپس ویندا۔ رب کریم جانندو تاہے پانا موکلیو تھیں، وہ بھی انہوں کو پچھا کندو آتا کیڑے حال میں مجھے بانن کے دسی آیا۔ وہ عالمن کو بدو تو چوندان رب سے دعاؤں پیا گورن، جنت جی طلب پیا کرن، جہنم کو پناہ پیا گورن۔ جنت ڈٹھی تو نسو، جہنم ڈٹھو تو نسو، ڈسنا تنیا ودی گا۔ وہ فرمائیں تو کو معافی پیا وٹھن پانجے گناہن۔ فرمایو ویندو تتا شاہد ہونجو جے مکھے رب سمجھو گناہ کے گناہ سمجھیں، وری معافی میں مکھوں وٹھن جی کوشش تو کرے، مانا مکھوں سوائے بیجے درتے نہ ہی ویو، تا شاہد ہونجو بانو مونجو اما معاف کرے چھجو۔ وہ فرشتہ چوندا تو ہکڑو مانو انہیں جو بے میں کم ہو وہ جلسے جلائے نہ آئے ہو۔ اللہ سے فرمائے جو تے رحمت آرے محفلہ جکو آئیو سو اگھام جیوے، سو ہن محفل میں جکو آئیو ایو اگھام جیوے۔ یہ مانو نہ چاہے تعالیٰ ثواب ملن والا ہے، یقیناً ثواب آئے، وہ یقیناً ثواب آئے۔ مجھے ڈاڑی خوشی تھی ہیڈی سارے رات میں تا انتظار بھی کیوں، شاید اگمیں تقریر تھی وئی ہونی جکی گھڑی جن جی قبول پے انشاءاللہ اللہ کو دعا ہے سب نے جو گھڑی قبول فرمائے۔ بہرحال مکھاں بعد میں سانجے بہترین واحد اسلام جو خطاب تھی دو انشاءاللہ میں مستفیض تھی دا قرآن پاک جی زیارت تاں کے نصیب تھی۔ شروعات ماں پانجے انداز میں کہاں تو ماں بھی دین رات تھکل سچی آتا ہی مجھے عمر یہ ہے تو ماں آرام سکون گیا، پر انہیں کو نہیں۔ صبح کھاں وٹھی شام تئی تقریباً 7 8 9 جلسہ وری جن ساں گال کیوں تھا، وری علاج کیوں تھا، بلا جو چھجو تو وہ دوست چھلنا جلا بھی تیار نہ ہے۔ وہ رب جو شکریہ ادا تھا کہ وہ تو چنگی کم جلائے عرب سے انتخاب کیوا، شلہ ہتے ساں گڈو اتے بھی قبول فرمائے۔ ہتے قبول پوے نہ پوے مانو واہ واہ کرن نہ کرن شلہ اوڑے قبول پہو، اساں جو پورے شلہ قبول کرے۔ ماں شروعات کیا تو اللہ باجارے جے نالے ساں مشہور قول حضرت سیدنا علی المرتضی جو ہما بدعا سونو علی المرتضی فرمائے پہ رضینا قسمت الجبار فینا لنا علم وللجحال مالو فإن المال یفنی عن قریب وإن العلم باق لا یزال۔ سنے حیدر قرار جو مشہور شعرات فرمائے تو اللہ جے تقسیمت اساں راضی اللہ آسان کے علم دنوا جاہلن کے مال دنوا، ان قریب مال سبنی وٹوں ختم تھی دو، علم جکی دولت آؤا کلے میں انہیں تے فنائیت اچھڑی نہیں۔ یہ چاہوں دو بڑو زمیندار ہوئے اور سب کچھ ہتے چھڑے ہوئے ہتے خالی قبر میں، پر عالم یا قرآن جو حافظ جنہیں فوت تھی دو یہ نہ چاہوں دو قرآن باہر چھڑے، وہ قرآن میں گڑ پانا سکتے ہیں، عالم پانجو علم گڑ۔ علم فنا نہ تھی جگ جہان جو شیوں فنا تھی نیو علم ہونے سانگر۔ ڈاڑی خوشی تھی جڑے ماں کراچی جی وڈے بزرگ جن ولی کامل حضرت مولانا مفتی ظہر ولی خان رحمت اللہ علیہ جی ماں کے دیکھاری دوستن موبائل میں جو فرمائے پیو تمہارے ٹھم دا جن مری بھی قبر میں داخل تھی وے اوچ تو قبر میں مانو داخل تھو حسین صورت داخل تھی، ماں انہیں دے نہاری انہیں موسیٰ کہ ہلائیو کچھ کو انہا وہ بیٹھو مسا وری انہیں کھا ودی کبھی حسین صورت اندر اچھی وئی، وہ آئیو تو انہیں پہرے کے چاہیے اوڑے پیرن دی تھی وہ پہری حسین صورت پیرن دی پانا متھن نہ بیٹھو انہا انہیں بیٹھا مسا تو وری ایکڑا بیا اچھی وے اندر قبر میں جو متھن کا بیٹھو انہیں کے روکو رے 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 وہ پناہ یا کو وٹھی کرے انہیں کے سین کرے صحیح کرے نہیں چلو موٹو پہنچے ماں ڈسندو رہم تے چھائے پوچھا کہم تک تمہاں کیر آئیو وہ ہن چاہیو تو تا نہ تھا سنو متھن وارے نہ تے جو پہریوں آئیو خوبصورت یہ تجھے صبح جی نماز آ زندگی میں تو کرے نماز قضا نہ کہی انہیں کہ اللہ تعالیٰ ایڈی سونی صورت رہی تجھے لائے ہندو یا تجھے صبح جی نماز
ऐं मां जेको आहे इहो मां ख़ुदा जो कलाम क़ुरान पाक आहे तो पूरी दुनिया में मूंखे पहुचायो अॼु अल्लाह ताला मूंखे तुंहिंजे लाइ हूअं काफ़ी त छॾाइण जे लाइ उहा नमाज़ खोड़ हुई पर वरी बि अल्लाह ताला मूंखे बि मोकिलियो त वञ पंहिंजे बहाने ॾे हे जेके आया बि इहे हुए मुनकिर नकीर सुवाल करण जवाब सुवाल जवाब वारा चई मां अची उन्हनि खे लिखी ॾिनो हलो पर हिन खां न पुछा कयो ॻाल्हि इहा आहे जंहिंजो हिननि सां नींहुं आयो बसि उहो माण्हू कामयाबु आहे ईअं न चवे त अलाए 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 थींदो अलाए अलाए न फरमाईंदा अना इंद ज़न्न अब्दी फरमाई त मां में जहिड़ो बानो गुमान रखंदो मां उहो ई अबा चओ त सभई में सभिनी जो अल्लाह में सुहिणो गुमान आहे अल्लाह असां सभिनी जो रब आहे अल्लाह असां सभिनी जो राज़िक आहे अल्लाह तव्हां असां सभिनी जो रब आहे असां उन जा बाना आहियूं अल्लाह में उम्मीद था कयूं त इंशाअल्लाह जहिड़ा आया गरा गंदा उन जा बाना उन जे महबूब जा उम्मती उन जे सदके असांजे हालत रहम कंदो अॼु बि भला जेकॾहिं हीअ जेके कलमो पढ़ण जिन खे नसीब थियो आहे इहे बि जन्नत हले न वेंदा त पोइ केरु वेंदो जन्नत कंहिंजे लाइ तॾहिं त अल्लाह जो रसूल फरमाए छॾियो त जंहिं मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़ल जन्नत जंहिंखे नसीब थियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल हिकिड़ो दफ़ो सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्लाह जो रसूल फरमायो त जंहिंखे इहो नसीब थियो चई दख़ल जन्नत जन्नत में वेंदो साहबी सुवारे हिकिड़े अर्ज़ु कयो त साईं गुनाह कीअं त पोइ गुनाहनि जा नाला खई इमाम लंबिया फरमायो पोइ बि कलमो जन्नत ॾे वठी हुन ॿीहर अर्ज़ु कयो साईं हे गुनाह कीअं पोइ साईं जन फरमायो तोड़े इहे गुनाह कीअं तॾहिं बि कलमो जन्नत ॾे वठी वेंदुसि हुन टीहर चयो साईं हे गुनाह पोइ बि जन्नत ॾे कलमे जे टे दफ़े सां साईं जन फरमायो त रद माला अनफ अबी दर्रिन अबू दर जे नक ते मिटी लॻी पोइ बि अलाह छॾे ॾींदुसि गुनाह ईअं आहे जे कन महट अब कन महट थींदी आहे स्कूल जो टाइम हूंदो आहे सुबुह जो 8:30 हिते अलाए केतिरो 8:30 खां पोइ कॉलेज स्कूल जो दरवाज़ो गेट वॾो बंदि कंदा हूअं खुलियल हूंदो तकड़ में सभु शागिर्द पिया ईंदा पोइ बंदि कंदा वरी हिकिड़ी दरी नंढी खोलींदा उस्ताद बि हिकिड़ो वेहंदो पोइ को लकड़ो खणी वेहंदो को ईअं वेहंदो जेको पोइ देरि कंदो ईंदो शागिर्दो भॼंदो ईंदो पोइ बि कन खां वठी चवंदो हल ॿीहर ग़लती न कजां देरि न कजां वरी बि धिको अंदरि ॾींदुसि कलमो जंहिंखे नसीब थियो आहे पोइ कन महट थींदी कॾहिं कूड़ जी कॾहिं गिला जी कॾहिं इन जी कन महट थी वरी 2-3 चंबा हणी हल जन्नत ॾे कलमो जो कढियो जंहिंखे कलमो नसीब थियो आहे इंशाअल्लाह बाक़ी ॿ कम कुफ्र न हुजे शिरक न हुजे छो तो कुफ्र जे लाइ अल्लाह से कुरान पाक में फरमायो तो जहन्नम के तैयारी मां काफिर उइद्दत लिल काफिरीन जहन्नम के तैयारी मां काफिरन जे लाइ कयो आहे मुशरिक जे लाइ फरमाई त मन युशरिक बिल्लाह फक़द हर्रम अल्लाहु अलैहि अल जन्नत जे शरीक खुदा सां बणायो अल्लाह उन जन्नत हराम करे छॾी इन्हनि ॿिनि गुनाहनि खां बचो पोइ कन माइट थींदी खला सला लॻी करे पोइ कलमे जे करे जन्नत हली वेंदासीं अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि खलनि खां बि बचाए उन्हनि खलनि लॻण खां अॻु में अल्लाह ताला छॾ तौबा नसीब तौबा अहिड़ी शइ जो फरमाई त मां जंहिं तौबा कई अताइब मिन ज़ंब कम ला ज़ंब लहू गुनाह खां तौबा कलड़ या ॼण गुनाह कयो हुई वरी घड़ीअ खां पोइ ईअं मेटे छॾींदुसि अल्लाह जे रसूल फरमायो जंहिं गुनाह खां पोइ गुनाह सम्झी ऐं सवलो बि कयो अल्लाह से फरमायो त जंहिं सम्झो गुनाह खे गुनाह सम्झई पोइ वरी गुनाह थी वियुसि पोइ वरी सज़ा जो हक़दार पाण खे सम्झई पोइ मां अल्लाह खे चए थो रब मूंखां गुनाह थी वियो मां सज़ा जो हक़दार बणिजी चुको आहियां पर रब मां तोखां तौबा थो कयां तुंहिंजे दर ते तोखां माफ़ी थो वठां ॿीहर गुनाह न कंदुसि मुंहिंजे रब फरमायो तव्हां शाहिद हुजो मां माफ़ करे गुनाह गुनाह समझी करे पोइ कई थी वियुसि वरी बि गुनाह अल्लाह अहिड़े माहौल खां बचाए जो गुनाह खे गुनाह सम्झो ई न ए जेके न मोबाइलियूं सुभाइलियूं आहिनि मूंखे ॾाढो भउ थींदो आहे त शायदि असांजे दिलनि मां हिननि जो गुनाह वञे थो त शायदि गुनाह ई कोन्हे हालांकि गुनाह केॾो बि कुझु बि थी पए मजबूर पंहिंजी जाइ ते लेकिन गुनाह सख़्तु गुनाह आहे अल्लाह खां दुआ था कयूं त जॾहिं गुनाह सम्झंदासीं तॾहिं तौबा कंदासीं पर चवंदा इहो वरी छाजो गुनाह आहे ॾाढी कुड़ाणी छाजो गुनाह आहे ईअं कंदासीं त पोइ तौबा में नसीब न थींदी तंहिंजे करे गुनाह खे गुनाह सम्झणु इहो ईमान आहे अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शर तव्हां ई असांखे सही रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए जीअं ॿुधायुमि सोणे अली उल मुर्तदा जो कौल त असां अल्लाह जे तक़सीम ते राज़ी ईअं हिकिड़ो शेर आहे असांजे सिंध धरतीअ जी अज़ीम दरगाह अमरोट शरीफ़ किन न ॿुधो हूंदो किन ॿुधो हूंदो उन जे गादी नशीर उन जे गादीअ जो उन दरगाह जो फर्द सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी अल्लाह ताला उन जो उम्र इज़्ज़त में बरकत फरमाए बोल ॾाढा प्यारा बोल बोलिया थी त मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी दुख में रखे या सुख में मां हर अता में राज़ी
तोखो जेकी मिलियल आहे ॾुख सुख हली वेंदो मां राज़ी पर मुशरिकीअ में राज़ी न मुवहिदीअ में राज़ी अबा जहन्नम ॾे वञण जे लाइ राज़ी न जन्नत ॾे वञण जे लाइ राज़ी हाणे शुरूआत कयां थो इन शेर सां गले ते बि असर आहे वरी किथे अञा मूंखे वञिणो आहे के मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी दुख में रखी या सुख में मां हर अता में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी मां आहियां तोखे पसंद जे आ मुंहिंजी ग़रीब हाली तोखे वणने जे मुंहिंजा हर वक्त की सहाली जेका रखी तो मूले जेका मां हुन बहा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी दुख में रखी या सुख में मां हर अता में राज़ी मुंहिंजा धणी मां आहियां सन भी हुजे याने भी मानी त मेहरबानी सन भी हुजे याने भी मानी त मेहरबानी शरबत खां वध सवादी पाणीअ में आरवानी सरदई गरम घुलायल सरदो गरम घुलायल तुंहिंजी हवा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी दुख में रखे या सुख में मां हर अता में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां कुर्सी ॾिए बेराज़ी जेॾे तॾो बेराज़ी कुर्सी ॾिए बेराज़ी जेॾे तॾो बेराज़ी नंढड़ो रखे बेराज़ी ठाहे वॾो बेराज़ी हेकल रखे बेराज़ी मां हम नवा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी मां आहियां पर मुशरिकीअ खां तौबा वहदत में राज़ी पाज़ी पर मुशरिकीअ खां तौबा वहदत में राज़ी पाज़ी महबूब मुस्तफ़ा दे उम्मत में राज़ी पाज़ी असहाब सां अक़ीदत असहाब सां अक़ीदत सिकाई वफ़ा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी मां ईमान सां पुॼाणी जन्नत नज़ीर सामी सैयद रफ़ीक़ महशर में माफ़ हर खामी दोज़ख जन्नह में राज़ी दोज़ख जन्नह में राज़ी जन्नत जहा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा धणी मां अल्लाह अल्लाह से जो हमद ॿुधाए
پر اللہ جی رضا تے راضی اچو تے امام الانبیاء جو شان بدایا ذرا توجہ شعر تمام قیمتی تھوڑو توجہ مجھے محمد مرسل جے مٹ دنیا میں بیو تھیندو کیر مجھے محمد مرسل جے مٹ امام الانبیاء سائیں جو نالو مبارک خصوصاً جڑے محمد اتے امتیت لازمات مصطفیٰ تے صلاة پڑھے بیونت فقط صلی اللہ علیہ وسلم ضرور محفل میں نچئی گناہگار یو عالمن قبود ہوتا سائیں جن ممبر خطبے جلا پہرے ڈاکے تے پیر رکھو پان فرمائیو آمین بری تے رکھو پان فرمائیو آمین ٹرین ڈاکے تے پیر رکھو فرمائیو آمین انہوں نے ہکڑی گا دی ہاتھ محبوبہ چاہے امتی جے آدھو تو محمد کریم صلی اللہ علیہ وسلم نالو مبارک وقت وجہ تو تے صلاة سلام نہ پڑے اللہ انہیں کہا بیدار جبریل اچو ماں بھی بیدار امام الانبیاء فرمائے تو ماں بھی انہیں کہا آمین چاہیے ماں بھی انہیں کہا بیدار تیجے کرے سائن جن جو نالو مبارک جلے اچھی تا امتی تے لازمات جلے پڑھندڑ جلا چوندڑ جلا دقت تھی بار بار ہکڑو دفعو ضرور وہ بیہر جلے مصطفیٰ سائن جو نالو مبارک اچھی تا دل ذہن جو صلی اللہ علیہ وسلم ہو جے مجھے محمد مرسل جے مٹ دنیا میں بیو تھیندو کیر عرش بجہ جا پیر چنیاہن اہل پیری ساں پجندو کیر اہل پیری ساں پجندو کیر مجھے محمد مرسل جے مٹ میراج اگلی رات جے تھی ہن قرآن پاک میں اللہ سے فرمائے شروعات مسجد الحرام کا مسجد اقصا تک اتا پو پہرے آسمان عالمن کو میراج مصطفیٰ جو بدو تو اشارو کہ مجھے محمد مرسل جے مٹ دنیا میں بیو تھیندو کیر عرش بجہ جا پیر چناہن اہل پیری ساں پجندو کیر اہل پیری ساں پجندو کیر مجھے محمد مرسل جے مٹ طائف وارن کے دی جفا کئی وہ بیت دل برتن لدعا کئی طائف وارن کے دی جفا کئی وہ بیت دل برتن لدعا کئی دشمن تے یہ رحمت جی بیو بارش بڑھ جی وسندو کیر بارش بڑھ جی وسندو کیر مجھے محمد مرسل جے مٹ دنیا میں بیو تھیندو کیر مجھے محمد مرسل جے مٹ عالم جو سردار بھی ہوں دے جنت جو سینگار بھی ہوں دے عالم جو سردار بھی ہوں دے جنت جو سینگار بھی ہوں دے ٹرے دیاں گزارے بکتے ٹرے دیاں گزارے بکتے پیٹ سا پتھر بدھندو کیر پیٹ سا پتھر بدھندو کیر مجھے محمد مرسل جے مٹ جہدم دل بر عرش ویو چاہم دار بہی چلو جہدم دل بر عرش گھمیو چاہم دار بہی چلو توئی پیری مہمانو پہرو توئی پیری مہمانو پہرو تو کھاگے ہتیندو کیر تو کھاگے ہتیندو کیر مجھے محمد مرسل جے مٹ دنیا میں بیو تھیندو کیر مجھے محمد مرسل جے مٹ محشر محل سبھائی جتے ڈکندا نفسی نفسی رسول بچوندا محشر محل سبھائی جتے ڈکندا نفسی نفسی رسول بچوندا آدم چوندو احمد آنیو موسیٰ چوندو احمد آنیو قادر سان بیو پچھندو کیر قادر سان بیو پچھندو کیر مجھے محمد مرسل جے مٹ دنیا میں بیو تھیندو جہنجا پیر
चुनियाहिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट सिर सजदे में सरवर रखंदो सुजकी सुजकी सना पियो पढ़ंदो सुजकी सना पियो पढ़ंदो पंहिंजा दर्द विसारे रहबर पंहिंजा दर्द विसारे रहबर राज जे दुख ते रोअंदो केर राज जे दुख ते रोअंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मटो पोइ त शफाअत अगंदी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी पोइ त शफाअत अगंदी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी जंहिंजो आहे नीहु नबी असां जंहिंजो आहे नीहु नबी असां तंहिंजो अॻु ढलींदो केर तंहिंजो अॻु ढलींदो केर तव्हांजे ॿाहिरि वई सांगड़ जो वॾो रस्तो हे चौकियूं पुलिस जूं कॾहिं कॾहिं पुलिस वारा लकिड़ो हेठि करे बीह रहंदा कार थी पर अचानक ॾिसंदा त कार खे सुञातो बि कोन कार में अंदरि माण्हू केरनि जल्दी खणी लकिड़ो मथे कंदा हाणे बाबा छो नंबर प्लेट लॻल त सरकारी गवर्नमेंट जी गाॾी हल बाबा हल तूं ॿियनि खे बीहारींदा बियो चेकिंग छो गवर्नमेंट जी प्लेट नंबर प्लेट गाॾीअ ते लॻल आहे जंहिंखे इमाम लंबिया जा ॾाढी मुबारक नसीब थी पई मलाइकनि लिखियो त हे मुस्तफ़ा जो उम्मती ॾाढ़ीअ वारो माशर में त पोइ ॾाढ़ियूं कोन हूंदियूं जन्नत वन्नत कोन हूंदियूं पर दफ़्तर में लिखियलु ज़रूरु हूंदो ते ॾाढ़ी वारो उम्मती जेॾी महिल उम्मत मुहम्मदीअ जो हिसाब किताब थींदो उहे फ़रिश्ता ॾसींदा वेंदा त हे मुस्तफ़ा जो उम्मती ॾाढ़ी वारो हल बाबा तूं त जन्नत में तूं त जन्नत में हल हलो हे तूं उते बि तोखे ॾाढ़ी कोन्हे चई त पोइ त शफ़ाअत हक़ आहे ये साईं जन फरमायो सभिनी नबियन के अल्लाह ताला अंबिया जो तादाद किताबन में 1,24,000 कमो बेश नबी ज़मीन जे तख्ते ते आयल इमाम अंबिया नबियन जे लाइ फरमायो पाण फरमायो त सभिनी नबियन के अल्लाह ताला हिक मक़बूल हिक दुआ ॾेई छॾी आहे गिफ्ट जेके चइजे तोहफ़तन मक़बूल दुआ जेड़ी महिल चवंदा उहो ई थींदो जेको हूंदो उन्हनि खे मिलनि पाण फरमायो त सभिनी नबियन खे मक़बूल दुआ मिली इमाम अंबिया साईं जन फरमायो त ॿियनि नबियन मुंहिंजनि भाइरनि उहा मक़बूल दुआ दुनिया में घुरी छॾी मां मोहम्मद करीम उहा आख़िरत जे लाइ रखी आहे दुनिया में न घुरी साईं आख़िरत में इमाम अंबिया फरमायो त जॾहिं मुंहिंजे उम्मत जो घणो हिसो गुनाहनि घणनि जे करे जहन्नम ॾे छिकिजी वेंदो मां उहा मक़बूल दुआ अल्लाह जे आॾो पेश करे पंहिंजे सभिनी गुनाहगारनि खे जहन्नम मां छॾाए जन्नत ॾे आणींदुसि साईं जन ते एतिरो कमु असांजे लाइ रखियूं वेठा असां पंहिंजे चेहरे ते मुस्तफ़ा जी ॾाढ़ी रखण जे लाइ तयारु आहियूं नौजवान त खणी थो जवानी जे मस्ते में मूंखे त हैरत थींदी आहे अछी ॾाढ़ी वारनि उहो सिंधीअ में जेके चवंदा आहिनि त न कुहण जो न ॾोहण ईअं चवंदा आहिनि त कबर जे पेर अथसि और बाबा तोखे छा थियो आहे जो तोखे अञा ताईं रसूलुल्लाह जी सुन्नत नथी वठे छा भला तूं आख़िर पोइ शादी तुंहिंजी थी वई अञा पोइ इरादो आहे अञा नौजवान टेढ़ी सेढ़ी अख सां टेढ़े नखनि सां पियो निहारींदो तूं त न छा चवंदा आहिनि जहिड़ी पेके तहिड़ी नाबीना जहिड़ी पेके तहिड़ी सावरी तुंहिंजो छा आहे तूं रसूल जी सुन्नत खे छॾी वेठो आहे इमाम अंबिया तव्हां ई असांखे यादि कयो आहे हर मोड़ ते उम्मत मुस्तफ़ा खे विसारे थी अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शला उम्मतुनि खे बि हया नसीब फरमाए त महबूब करीम जी सूरत त बणाइजे चई पोइ त शफ़ाअत अगंदी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी जंहिंजो आहे नीहु नबी असां जंहिंजो आहे नीहु नबी असां तंहिंजो अॻु ढलींदो केरु तंहिंजो अॻु ढलींदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बिरोही विझंदु सिरफ खे हबीब जी ड्रोही रोज़े हशर फारूक बिरोही विझंदु सिरफ खे हबीब जी ड्रोही मालिक माफ़ी मञु हसनीअ जी मालिक माफ़ी मञु हसनीअ जी तूं न मञे त मञींदो केरु तूं न मञे त मञींदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट
شاعر بھی نوا صورت خطی بھی نہیں آ ملیو بھی ہتے یا بھیرو بھی پورو نڈنو پر چونکہ صاحب دعوت عربی جو اکڑو مقولو آتا دارہم فی دارہم ما دمت فی دارہم ارضہم فی ارضہم ما دمت فی ارضہم جاتے آہیں تو پورن جو تھی وقت پران جو سندھیا میں جانا اندھیں جو کھائے دیتے ہیں جو کھائے جلسو بونیا جو کوشش کیا دو بھولا صورت تھی وجہ ہوں اساں بٹرے بھیرا دینا ہوں پانچے موسا چاہندہ ہوں تنہیں کوئی اسٹیج دے چاہندہ ہوں سائیں جو شیرہ خدا کے دین کا اونچا علم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا علم اصحاب احمد ہے شہنشاہوں کے کر گئے سر قلم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا وہ اللہ کے چنیدہ ہے گواہانی نبوت ہے وہ اللہ کے چنیدہ ہے گواہانی نبوت ہے وہ ظلمت میں ہدایت کے نجم اصحاب احمد ہے شہنشاہوں کے کر گئے سر قلم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا علم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا خدا کا گھر کبھی تو بت قدا تھا بت پرستی کا خدا کا گھر کبھی تو بت قدا تھا بت پرستی کا کیے سب ختم کعبے سے صنم اصحاب احمد ہے کیے سب ختم کعبے سے صنم اصحاب احمد ہے شہنشاہوں کے کر گئے سر قلم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا ابھی تک یاد ہے سب کو شکست قیصر و کسریٰ ابھی تک یاد ہے سب کو شکست قیصر و کسریٰ مٹا گئے سب کے سب جعلی دھرم اصحاب احمد ہے مٹا گئے سب کے سب جعلی دھرم اصحاب احمد ہے شہنشاہوں کے کر گئے سر قلم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا بسیرا ظلم ظالم کا خدا کے اس جہاں میں تھا بسیرا ظلم ظالم کا خدا کے اس جہاں میں تھا جو آئے کر مظالم جو آئے کر مظالم کو بسم اصحاب احمد ہے شہنشاہوں کے کر گئے سر قلم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا علم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا خدا کے انبیاء کی امتوں کا ہے مقام اپنا خدا کے انبیاء کی امتوں کا ہے مقام اپنا میرا ایمان ہے خیر الامم اصحاب احمد ہے میرا ایمان ہے خیر الامم اصحاب احمد ہے شہنشاہوں کے کر گئے سر قلم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا محمد کے اشارے پر کٹا گئے گردنِ واللہ محمد کے اشارے پر کٹا گئے گردنِ واللہ نبی کے حکم پر کہتے نام اصحاب احمد ہے نبی کے حکم پر کہتے نام اصحاب احمد ہے شہنشاہوں کے کر گئے سر قلم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا تبرائی زبانی جو کھلی ناموس احمد پر تبرائی زبانی جو کھلی ناموس احمد پر نہیں اپنے کے سارے رجم اصحاب احمد ہے نہیں ایسے کے سارے رجم اصحاب احمد
احمد ہے شہنشاہوں کے کر گئے سر قلم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا انہی کے نقش پر چلتے ہی رہنا آفتاب احمد انہی کے نقش پر چلتے ہی رہنا آفتاب احمد محمد کی تو نقش قدم اصحاب احمد ہے شہنشاہوں کے کر گئے سر قلم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا علم اصحاب احمد ہے شہنشاہوں کے کر گئے سر قلم اصحاب احمد ہے خدا کے دین کا اونچا